जी नाज़रीन अस्सलाम वालेकुम। जीअं त असांजे सिंध प्रेस क्लब में हिन वक़्तु प्रेस कॉन्फ्रेंस जे लाइ महिमान आयल आहे जीए सिंध मुआज़ जो चेयरमैन गाज़ी ख़ान सोलंकी साहब आया आहिनि। असां उन्हनि खां जेको आहे सो प्रेस कॉन्फ्रेंस प्रेस जेका रिलीज़ कंदा त उन खां आगाही वठंदासीं। जी जी साईं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जीए सिंध जीए साईं रहमत साईं जीएम साईं प्रेस क्लब सिंध प्रेस क्लब में जा साथियों दोस्तों अॼु आऊं पार्टी चेयरमैन जे हैसियत सां गाज़ी ख़ान सोलंकी जीए सिंध इनकलाबी महाल तव्हां दोस्तनि जे अॻियां हिकिड़ी पंहिंजी ज़ाती दांह खणी आयो आहियां ऐं मूंखे उमेदु आहे त मीडिया जे ज़रिए आलमी इदारनि ऐं सिंध जे इदारनि ऐं सिंध सरकार ताईं मुंहिंजी दांह पहुचंदी। उहा इहा आहे त हिकिड़ो माण्हू आहे शख़्स आहे इरादनि जो मुंहिंजो पाड़े जो आहे ॻोठ जो आहे जंहिंमें मुंहिंजा ॾेती जेको हिसाब आहे 2 करोड़ रुपया रहियल आहिनि। हुन मुख़्तलिफ़ टाइमनि ते मूंखे जेको आहे सो चेक ॾिना आहिनि पंहिंजे अकाउंट जा। पाण उन्ही ग्रेड में आहे पोल्ट्री डिपार्टमेंट में डायरेक्टर आहे कराची में ऐं उहो चेक जेको आहे सो पूरा चेक आख़िर मां तंग थी हुन चेकनि खे जेको आहे सो वीमो हणाए मूं ते FIR कटायूं ऐं FIR जेको आहे सो सेशन कोर्ट हैदराबाद सेशन कोर्ट दादू में हाई कोर्ट लाड़कानो हाई कोर्ट हैदराबाद में ॿिनि जॻहियुनि ते मुंहिंजी उन्हनि जे मथां केसिस ऐं FIR मूं वटि आहिनि। ऐं हाणे मूंखे हू थ्रेट थो ॾिए मुख़्तलिफ़ पुलिस ऑफिसरनि जा हवाला ॾेई ख़ासि करे बंगश साहब SSP लाड़काणो ऐं SSP दादू उमरानी साहब की असांजा वेठा आहिनि असांजा दोस्त आहिनि। असां उन्हनि खे चयो आहे तव्हांखे जेको आहे सो मुख़्तलिफ़ तव्हां GS जा अॻी आहियो ऐं तव्हांखे जेको आहे सो बग़ावतुनि जो केसनि में या ॿियनि कूड़नि केसनि में फासाईंदासीं त मूंखे कुझु ग़लति नंबरनि तां बि फ़ोन था कनि। हिकिड़ो हुनजो दोस्त आहे जा माइक अथनि अज़ीज़ अथनि सूफ़न शाह वकील आहे को हाई कोर्ट लाड़काणे में उन मूंखे हैदराबाद सेशन कोर्ट में धमकी ॾिनी चयो नी तव्हां त असां बंगश साहिब खे चयो आहे असां तव्हांखे खंभे गुम कराईंदासीं। जंहिंजे करे आऊं अॼु प्रेस क्लब जे दोस्तनि खे हाज़िर थियो आहियां त मुंहिंजी मदद करियो कानूनी तौर ते मीडिया जे ज़रिए त जीअं मूंखे मुंहिंजे लाइ को अणवणंदड़ को वाक़ियो न थिए। त असदुल्ला शाह पोल्ट्री डिपार्टमेंट में 19 ग्रेड जो ऑफिसर आहे ऐं राधन जो आहे ऐं मुंहिंजा पैसा तकरीबन 2 करोड़ रुपया थींदा ऐं हुन मुख़्तलिफ़ चेक ॾिना आहिनि जेके मां चेक वग़ैरह सभु खणी आयो आहियां ऐं FIR जूं कापियूं खणी आयो आहियां। हाई कोर्ट जो केस आहे हाई कोर्ट ब्रांच हैदराबाद में जेको आहे केस हलंदड़ आहे ऐं हिन केस में जेको आहे उहो पेशियूं बि कटे थो पियो। ही सिविल कोर्ट मेयर में हाज़िर न थियो ऐं हिन जी मूं कापी हासिल कई कोर्ट सगोरी खां उन में बि हाज़िर कोन थियो। ही सेशन जज दादू हुनजी ज़मानत रद्द कई आहे रिजेक्ट कई आहे ऐं हींअर हू मफ़रूर आहे इन कोर्ट खां सेशन कोर्ट दादू खां। ही हुन जा चेक आहिनि जेके मुख़्तलिफ़ सीरियुनि में जेको आहे सो आहिनि ऐं सभु चेकनि जा बॉस थिया आहिनि पूरा थिया आहिनि ऐं हुन चेकनि जा कूड़नि थियण जे करे मूं FIR कटाई आहे सेशन कोर्ट दादू में सेशन कोर्ट हैदराबाद में सिविल कोर्ट मेयर में हाई कोर्ट हैदराबाद हाई कोर्ट लाड़काणे में। हाणे चवण जो मतिलबु इहो आहे त मूंखे अञा ताईं कंहिं पुलिस ऑफिसर फ़ोन न कई आहे न बंगश साहब कई आहे न कंहिं हुनजे PA कई आहे पर हीअ जेके हवाला ॾियनि था माण्हुनि सां हवाला कनि था या सूफ़न शाह जेको हुनजो वकील आहे पर्सनल उहो सेशन कोर्ट 7 तारीख़ ते हैदराबाद में मूंखे पंहिंजे मुंहिंजे वकीलनि जे साम्हूं जी त बंगश साहब पाण गाज़ी सोलंकी खे खणंदो ऐं इहे ख़ुदि जीअं सम्झा तो मूंखे तहफ़ुज़ जी ज़रूरत आहे। तव्हां मीडिया जे ज़रिए सिंध सरकार IG सिंध और वज़ीर आला सिंध खे अपील थो करियां गुज़ारिश थो करियां त हिकु त मूंखे जेको मुंहिंजो हक़ आहे हिन ॾे ज़ालिम ॾे उहो वठिजनि ऐं ॿियो मूंखे तहफ़ुज़ ॾिनो वञे ऐं पुलिस ऑफिसर बंगश साहब SSP दादू खे बि अपील थो करियां त सूफ़न शाह वकील तव्हांजा हवाला ॾेई मूंखे हिरासत थो करे महिरबानी करके मेरा तदारक करे और मेरे से इंसाफ़। जी सर तव्हां इहो ॿुधाईंदव असांखे त तव्हांजा जेके 2 करोड़ जेके रहियल आहिनि त उहे कहिड़े हिसाब सां रहियल आहिनि ऐं छा रहियल आहिनि उहो तव्हां असांखे असुली छा आहे ही पोल्ट्री डिपार्टमेंट में ऑफिसर आहे ऐं मां हैदराबाद में जेको आहे पोल्ट्री जो कमु करणु चाहींदुसि ऐं उते पार्टनरशिप में मूंसां जेको आहे सो हिन मूंखां 2 करोड़ वरिता त मां तव्हांखे माना पोल्ट्री जो जेको बि अंडो हूंदो मुर्गी
फार्म चूरो हूंदो उहो बि तव्हांखे मां वठी सस्तनगर सख़्तु रेटनि ते ऐं कुझु मुंहिंजी ज़ाती प्रॉपर्टी हैदराबाद में जेकी हिन जे नाले ते जेको आहे मूं सेल करे